मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 12 सबक 8 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आया सनौर महर। प्यारा बारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 12 जा न्यूमेरिकल्स सॉल्व करे रहिया आहियूं। तो हिन लेक्चर खां पहिरीं असीं कुझु न्यूमेरिकल्स सॉल्व कया हुआसीं ऐं बक़ाया जेके न्यूमेरिकल्स रहनि था उहे असीं हिन वीडियो में सॉल्व कंदासीं। हलूं था असां पंहिंजे न्यूमेरिकल्स जे तरफ़, जेको न्यूमेरिकल नंबर 4 आहे ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो द डिस्टेंस फ्रॉम अर्थ टू सन इज़ 1.49 into 10⁻11 मीटर। हाउ लॉन्ग अ रेडियो पल्स रेडिएट फ्रॉम द सन टेक्स टू रीच ऑन द अर्थ। तो प्यारा बारो, हिते चवे थो त ज़मीन ऐं सिज जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो आहे 1.49 into 10⁻11 मीटर। ऐं उन खां बाद में चवे थो रेडिएशन्स जेके असांजी सिज खां निकिरनि थियूं ज़मीन जी तरफ़, त उहे ज़मीन ताईं ईंदे केतिरो टाइम वठनि थियूं। तो इनखे असां कैलकुलेट कंदासीं, पर सभ खां पहिरीं असां डेटा ठाहींदासीं। डेटा में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलंदा आहिनि। सभ खां पहिरीं असांखे जेको आहे डिस्टेंस मिलियल आहे ज़मीन ऐं सिज जे विच वारो, त उहो आहे 1.49 into 10⁻11 मीटर। ऐं उन खां बाद में उन रेडिएशन जी जेका स्पीड आहे, यानी रेडियो वेव्स जी जेका स्पीड आहे, उहा आहे 3 into 10⁸ मीटर पर सेकंड। ठीकु आहे। तो प्यारा बारो, हिते असांखे स्पीड मिलियल त कान्हे का, पर रेडियो वेव्स जेके आहिनि उहे असांजूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी जेका स्पीड आहे उहा कांस्टेंट आहे। उहा असां वटि जेको आहे थींदी 3 into 10⁸ मीटर पर सेकंड। उन खां बाद में असांखे मालूम छा आहे करिणो, मालूम करिणो आहे असांखे टाइम। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। सॉल्यूशन में असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं असां C = S/T। हीउ जेको फार्मूलो आहे प्यारा बारो, तव्हां हिनखे ॾिसी करे कंफ्यूज़ न थियो। हीउ जेको फार्मूलो आहे उहो असां खयो आहे वेलासिटी वारो फार्मूलो। ठीकु आहे। तो V = S/T। हाणे हिते जेका वेलासिटी आहे उहा कहिड़ी आहे, उहा आहे असांजी रेडिएशन जी वेलासिटी। ठीकु आहे। उन जी जॻह ते उन यानी स्पीड ऑफ लाइट जी जेका वेलासिटी हूंदी आहे उनखे असां C सां शो कंदा आहियूं। तो हिते बि मां वेलासिटी जी जॻह ते सिर्फ़ु C टर्म लिखियो आहे। ठीकु आहे। तो असांखे मालूम छा आहे करिणो, टाइम मालूम करिणो आहे। त असां हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं। रीअरेंज जॾहिं कंदासीं त हीउ थी वेंदो T = S/C। ठीकु आहे। तो हिन में असां हाणे वैल्यू रखंदासीं प्यारा बारो। त डिस्टेंस आहे असां वटि 1.49 into 10⁻11 ऐं उन खां बाद में असां वटि जेका स्पीड ऑफ रेडिएशन आहे या स्पीड ऑफ लाइट चऊं, उहा आहे असां वटि 3 into 10⁸. ठीकु आहे। तो उन खां बाद में हाणे छा कंदासीं प्यारा बारो, त जॾहिं असां हिन 10⁸ खे मथे खणी वेंदासीं त इहो थी वेंदो असां वटि -8। अहिड़े नमूने सां हाणे उन खां बाद में छा था कयूं प्यारा बारो, जॾहिं 1.49 खे डिवाइड कंदासीं 3 सां त असां वटि जवाबु ईंदो 0.49667। ऐं उन खां बाद में जॾहिं -11 मां -8 कंदासीं त असां वटि जेको वैल्यू बचंदो उहो बचंदो 3। ठीकु आहे। उन खां बाद में जॾहिं असां हिन 10⁻³ जी ॻाल्हि कंदासीं प्यारा बारो, त 10⁻³ जेको हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 1000 जे, यानी 1000 जे। हाणे जॾहिं हिन वैल्यू खे असां 1000 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 496.78। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा बारो, त हाणे हिते असांखे ख़बर पइजी वई त सिज खां जेके रेडिएशन निकिरंदा, जेके वेव्स जेके रेडियो पल्स निकिरंदियूं, उहे ज़मीन ताईं पहुचण में 496.78 सेकंड्स वठंदियूं। ठीकु आहे। ऐं आमतौर ते बि जेकॾहिं असां इन्हनि खे मिंटनि में कन्वर्ट कंदासीं त असां वटि जेको वैल्यू ईंदो आहे मिंटनि में, उहो बि ईंदो आहे 8 मिंट 22 सेकंड। त 8 मिंटनि 22 सेकंडनि में जेको आहे सिज खां रोशनी जेका आहे उहा ज़मीन ताईं पहुचंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी न्यूमेरिकल नंबर 5 जे तरफ़, ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो डिस्टेंसेस इन स्पेस आर ऑफन मेजर्ड इन यूनिट ऑफ लाइट ईयर्स। द डिस्टेंस लाइट ट्रेवल्स इन 1 year, फाइंड द डिस्टेंस इन किलोमीटर्स इन अ लाइट ईयर। तो प्यारा बारो, हिन जी स्टेटमेंट में चवे थो त अक्सर असां जॾहिं स्पेस में मेजरमेंट कंदा आहियूं कंहिं डिस्टेंस जी, त उहा असां कंदा आहियूं लाइट ईयर जे यूनिट में। ठीकु आहे। चवे थो त लाइट ईयर कंहिंखे था चऊं, लाइट ईयर था चऊं असां त लाइट जेका आहे उहा 1 साल में केतिरो मुफ़ासिलो तय करे थी या केतिरो ट्रेवल करे थी। तो इन में चवे थो त लाइट ईयर वारो जेको मुफ़ासिलो आहे उहो असांखे किलोमीटर्स में हिते ॿुधायो। हिते छा कंदासीं प्यारा बारो, सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं ऐं डेटा में असांखे जेका शइ मिलियल आहे उहा मिलियल आहे टाइम। ऐं टाइम जेको आहे उहो असांखे मिलियल आहे 1 year। ठीकु आहे। हाणे यानी 1 year वारे टाइम खे असांखे जेको कन्वर्ट करिणो हूंदो उहो करिणो हूंदो पहिरियों सेकंड्स में। ठीकु आहे। त 1 year जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं प्यारा बारो, त 1 year में छा छा हूंदो आहे, डेज़, उन खां पोइ डेज़ में वरी आवर्स, ऐं आवर्स में वरी मिनट्स,
ऐं मिनट्स में वरी सेकंड्स। त 1 ईयर जी बेसिस ते जेकॾहिं असां हीअ कैलकुलेशन कयूं त कीअं कंदासीं त 1 ईयर में जेको आहे 365 ॾींहं हूंदा आहिनि ऐं हिकु ॾींहं में 24 कलाक ऐं हिकु कलाक में 60 मिंट ऐं हिकु मिंट में वरी 60 सेकंड। हाणे जॾहिं इन्हनि चइनी टर्म्स खे असां पाण में मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 3,15,36,000 सेकंड। त इन मां असांखे मालूम थी वियो त हिकु साल में जेके असां सेकंड कंज़्यूम कयूं था उहे कयूं था 3,15,36,000 सेकंड। उन खां बाद में जेकॾहिं असां वेलासिटी जी ॻाल्हि कयूं यानी स्पीड ऑफ लाइट जी ॻाल्हि कयूं इन किलोमीटर्स में त उहा असांजी थींदी आहे वरी 3 लख किलोमीटर पर सेकंड। यानी हिकु सेकंड में लाइट जेका आहे उहा 3 लख किलोमीटर सफ़र जेको आहे तय करे सघे थी, डिस्टेंस कवर करे सघे थी। तो प्यारा ॿारो असांखे मालूम छा आहे करिणो, डिस्टेंस मालूम करिणो आहे किलोमीटर्स में। ठीकु आहे, तो सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था त हिते असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं S = VT। हाणे वेलासिटी बि असांखे ख़बर आहे, टाइम बि असांखे ख़बर आहे, उन ॿिन्ही खे हिते रखियोसीं ऐं उन खां पोइ इन ॿिन्ही खे जॾहिं असां पाण मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 9.46 × 10⁻12 किलोमीटर्स। ही जेको वैल्यू आहे प्यारा ॿारो, इहो वैल्यू असांजो कहिड़ो थियो त जेका लाइट आहे उहा हिकु साल में जेको जेतिरा किलोमीटर कवर करे थी स्पेस में या किथे बि, उहो असांजो ही वैल्यू आहे। यानी हिकु साल में लाइट जेका आहे उहा 9.46 × 10⁻12 किलोमीटर्स मुफ़ासिलो तय करे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था न्यूमेरिकल नंबर 6 जे तरफ़ ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो व्हाट इज़ द फ्रीक्वेंसी ऑफ ग्रीन लाइट विथ अ वेवलेंथ ऑफ 5.5 × 10⁻7 मीटर्स। तो हिते चवे थो त ग्रीन लाइट जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 5.5 × 10⁻7 मीटर्स ऐं उन जी फ्रीक्वेंसी जेका आहे त छा थींदी। इन जी डेटा जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। डेटा में असांखे वेवलेंथ मिलियल आहे जेका आहे 5.5 × 10⁻7 मीटर ऐं लाइट जी हिते ॻाल्हि थो करे त लाइट जी जेका स्पीड हूंदी आहे उहा हूंदी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ऐं असांखे मालूम छा आहे करिणो, फ्रीक्वेंसी। त सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था ऐं हिते असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं V = F लैम्डा। असांखे मालूम छा आहे करिणो, फ्रीक्वेंसी। त ही फार्मूलो असां रीअरेंज कंदासीं त ही फार्मूलो असांजो हिन तरीक़े सां ठही वेंदो F = V/λ। उन खां बाद में हिते वैल्यू पुट था कयूं प्यारा ॿारो। वेलासिटी आहे असां वटि 3 × 10⁸ ऐं लैम्डा असांखे मिलियल आहे 5.5 × 10⁻7। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे छा कंदासीं, 10⁻7 खे मथे खणी वेंदासीं त ही 7 जेको प्लस जो आहे उहो माइनस में हलियो वेंदो त ही थी वेंदो 8 - 7। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो उन खां बाद में हाणे जॾहिं 8 - 7 कंदासीं त हिते असांजो जेको वैल्यू बचंदो उहो बचंदो 1। पोइ 1 लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे अक्सर। ठीकु आहे, तो हिते असां जस्ट कंसीडर कंदासीं त ही 10 आहे। हाणे 10 खे जॾहिं 3 सां मल्टीप्लाए कंदासीं त इहो थी वेंदो असां वटि 30। ठीकु आहे, यानी 30। हाणे 30 खे जॾहिं असां 5.5 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 5.45 हर्ट्ज़। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां असां मालूम कयोसीं त जेका ग्रीन लाइट जी वेवलेंथ हुई 5.5 × 10⁻7 मीटर, त उनजी उन टाइम जेका फ्रीक्वेंसी हुई उहा आई 5.45 हर्ट्ज़। तो हींअर असीं हलूं था लास्ट न्यूमेरिकल जे तरफ़ ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो त अ टिपिकल household microwave oven operates at a frequency of 2.45 GHz. What is the wavelength of this radiation? चवे थो त आमतौर ते जेके घरनि में असां माइक्रोवेव ओवन यूज़ कंदा आहियूं उहे ऑपरेट थींदा आहिनि, उहे हलंदा आहिनि 2.45 GHz जी फ्रीक्वेंसी ते। त उन्हनि रेडिएशन जी जेका वेवलेंथ हूंदी उहा छा हूंदी। तो हिते असां डेटा जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं असां वटि जेका डेटा मिलियल आहे उहा मिलियल आहे फ्रीक्वेंसी जेका आहे 2.45 GHz। तो गीगाहर्ट्ज़ खे असां कन्वर्ट कंदासीं पहिरीं हर्ट्ज़ में, त 1 गीगाहर्ट्ज़ बराबरि हूंदो आहे 10⁹ हर्ट्ज़ जे। ठीकु आहे, त उन खां बाद में हीअ असांजो जेको वैल्यू थींदो उहो थींदो 2.45 × 10⁹ हर्ट्ज़। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां इन जी जेका स्पीड जी ॻाल्हि कंदासीं त उहा असांजी थींदी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। छाजे करे त जेके माइक्रोवेव्स हूंदियूं आहिनि उहे बि असांजूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी बि जेका स्पीड आहे उहा बि असांजी स्पीड ऑफ लाइट जे बराबरि हूंदी आहे। ठीकु आहे, ऐं असांखे मालूम छा आहे करिणो, मालूम करिणो आहे असांखे वेवलेंथ उन्हनि। तो सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। त हिते जेको असां फार्मूलो यूज़ कंदासीं उहो कंदासीं V = F लैम्डा। असांखे मालूम करणी आहे वेवलेंथ, त हिन खे रीअरेंज कंदासीं त फार्मूलो असांजो थी वेंदो लैम्डा = V/F। तो अहिड़े नमूने सां हिते असां हाणे हींअर वैल्यू रखियोसीं इन फार्मूले में, जेको वेलासिटी आहे 3 × 10⁸ ऐं उन खां बाद में फ्रीक्वेंसी आहे 2.45 × 10⁹ हर्ट्ज़। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे 9 खे जॾहिं असां मथे खणी वेंदासीं त हीउ माइनस जो थी वेंदो। त हिन खे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त 3 × 10⁸ - 9। ठीकु आहे, ऐं 2.45 असांजो सेम रहियो। ठीकु आहे,
उन खां बाद में जॾहिं 8 - 9 कंदासीं त हिते असां वटि जेको आंसर ईंदो, जेको वैल्यू बचंदो उहो बचंदो -1 जो। हाणे छा कंदासीं त 3 खे डिवाइड कंदासीं 2.45 सां, त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 1.224। उन खां बाद में 10⁻⁻1 जेको असांजो सेम रहियो। ठीकु आहे। तो हिन वैल्यू खे असां यानी -1 ख़तमु करे असां हिन खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त जेको थींदो 0.122 मीटर। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इन मां असांखे मालूम थियो त जेके माइक्रोवेव ओवन असांजे घर में ऑपरेट थियनि था 2.45 गीगाहर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी ते, त उन्हनि जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 0.122 मीटर। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेके न्यूमेरिकल्स आहिनि उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।